जय झूलेलाल। मातृभाषा खे वाधारो ॾियण वास्ते अची वियो आहे यूट्यूब ते सिंधी न्यूज़ चैनल। असां सभिनि जो पंहिंजो चैनल माचिस मीडिया न्यूज़। त सभिनी मातृभाषा प्रेमियुनि सां वेनती आहे त सब्सक्राइब करे हिन चैनल सां जुड़ियल सिंधियत जी शान ऐं मान वधाईंदा। ख़बर चकरभाटा बिलासपुर जी आहे। चंड मिलियो हिकु शाम, झूलेलाल जे नाम सां मनायो वियो इहो कार्यक्रम झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकरभाटा में राति 8 वॻे खां शुरू थियो। भॻवान झूलेलाल ऐं बाबा गुरमुखदास जी फ़ोटो ते माला पाराए करे बहिराणे साहिब जी जोत जलाए करे कार्यक्रम जी शुरूआति कई वई। नागपुर मां आयल सिंध म्यूजिकल पार्टीअ द्वारा भक्तीअ में प्रस्तुति ॾिनी वई। अमृत मदान किशोर उदासी द्वारा कई भक्तीअ सां भरियल भॼन प्रस्तुत कया विया, जंहिंमें प्रमुख आहिनि जंहिंखे भॻवान झूलेलाल सां प्यारु आहे उहो हथ मथे करे, बाबा गुरमुखदास तव्हां दिलि में रहंदा आहियो, तव्हांजी सदा यादि ईंदी आहे, ऐं पंखिड़ा ओ पंखिड़ा ऐं लाल झूलेलाल झूलेलाल। अहिड़ा कई भक्तीअ सां भरियल भॼन गायक ॻायूं ऐं हिननि खे ॿुधी करे भक्त ॼणा झुमी उथिया, नची उथिया। साईं जन बि भक्तनि सां गॾु सिंधी डांडिया कयनि। आख़िर में आरती कई वई, अरदास की वई, पलउ पायो वियो, प्रसाद वितरित कयो वियो त महाभंडारे जो आयोजन बि कयो वियो। हिन में वॾी संख्या में भक्त ॼणनि भंडारण ग्रहण कयूं त राति 11 वॻे खां बैंड बाजनि सां गॾु बहिराणो साहिब मथे में विराजित करे मंदिर खां निकिरी करे जय झूलेलाल जय जय झूलेलाल जा नारा लॻाईंदे हुए, गीत भॼन ॻाईंदे हुए तालाब ते पहुता। इते विधि पूर्वक लाल साईं जी द्वारा साईं जन द्वारा बहिराणे साहिब जो विसर्जन कयो वियो ऐं साईं जन द्वारा सभी भक्तनि खे चंड जूं वाधायूं बि ॾिनियूं वयूं। हिन कार्यक्रम में शामिल थियण लाइ वॾी संख्या में भक्त ॼणा बिलासपुर, भाटापारा, रायपुर, भिलाई, दुर्ग, नागपुर, इंदौर, रायगढ़, डिल्हा ऐं कई शहरनि मां आया हुआ। सा कार्यक्रम खे सफल थियण में बाबा गुरमुखदास सेवा समिति जे सभी सदस्यनि जो विशेष सहयोग रहियो। चकरभाटा जा साईं जन महान आहिनि त उन्हनि सां जुड़ियल हिन ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।